अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद त ख़ुशि हूंदा, ख़ैर आफ़ियत सां हूंदा। दोस्तों, तव्हां जेकॾहिं मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। दोस्तों, हिकु ॾींहुं शाहजहान बादशाह पंहिंजी महलात में वेही कुझु सोचे रहियो हो त एतिरे में संदसि वज़ीर बि अची हाज़िर थियो ऐं सलाम करे अदब सां पंहिंजी जॻह ते वेही रहियो। कुझु वक़्त जूं हेॾां होॾां ॻाल्हियूं थींदियूं रहियूं। उन बैदि वज़ीर अर्ज़ु कयो त बादशाह सलामत, मां ॾिसां पियो त तव्हां कुझु परेशान नज़र पिया अचो। छा इन परेशानी जो सबबु मूंखे ॿुधाए सघो था? बादशाह चयो त फ़िक्र जी त का ॻाल्हि कोन्हे। सुल्तनत में त चारो तरफ़ अमन ऐं ईमान आहे। तो जहिड़े अक़लमंद ऐं वफ़ादार वज़ीर हूंदे मूंखे कहिड़ो फ़िक्र आहे। वज़ीर वरी बि अर्ज़ु कयो, बादशाह सलामत, जेकॾहिं तव्हां कुझु मिड़ेई सोचे रहिया आहियो त तव्हांजी मर्ज़ी, भला जेकॾहिं मुंहिंजे लाइ को कमुकार हुजे त बिलाशक फरमायो। बादशाह वराणियो त मां इहो ई सोचे रहियो आहियां त मूंखे 4 पुट आहिनि। उन्हनि मां मूंखां पोइ बादशाही जे लाइक़ु केरु आहे ऐं मां कंहिंखे पंहिंजो वली उहद बणायां। वज़ीर अर्ज़ु कयो त बादशाह सलामत, तव्हांजी नज़र में केरु वली उहद थियण जे लाइक़ु आहे? बादशाह जवाबु ॾिनो त मां त दारा खे वली उहद बणाइणु चाहियां थो, छाकाणि त इहो हमेशह मूंसां गॾु रहियो आहे ऐं सभिनी पुटनि में वधीक फर्माबरदार आहे। उन बारे में तुंहिंजी कहिड़ी राय आहे? वज़ीर अदब सां जवाबु ॾिनो त बादशाह सलामत, हिन खादम ऐं नाचीज़ जे लाइ इहा ई राय आहे त चइनी शहज़ादनि मां जंहिंमें हुकूमत हलाइण जी वधीक लियाक़त हुजे उन खे ई वली उहद मुक़ररु कयो वञे। बादशाह जवाबु ॾिनो, जेकॾहिं उन्हनि मां हिक खे मां मुक़ररु करियां त छा उहो बादशाही न करे सघंदो? वज़ीर अदब सां वराणियो, खादम जो ख़्यालु आहे त जेकॾहिं ॿियो शहज़ादो वधीक अक़लमंद ऐं होशियारु हूंदो त आख़िर इहो ई तख़्त ते रहंदो। बादशाह चयो, अञा त सुल्तनत मुंहिंजे इख़्तियार में आहे, फ़ौज मुंहिंजो हुकुम मञे थी, सभु अमीर इंसान मूंसां वफ़ादार आहिनि। उन करे जंहिं शहज़ादे खे मां वाॻो ॾींदुसि तिन जा सभु साथी थींदा ऐं ख़ज़ानो लश्कर वग़ैरह बि उन जे हथ में रहंदो। ऐं पोइ ॿियो शहज़ादो कीअं हुकूमत करे सघंदो? वज़ीर वराणियो त बादशाह, तव्हां बिल्कुलु सही था चओ, लेकिन तारीख़नि मां ॾिसण मां ख़बर पवे थी त जेको शख़्स बेअक़ल ऐं बेतदबीर आहे, जंहिंमें हिमत ऐं मर्दानगी कोन्हे, इहो हर सामान हूंदे बि सभु कुझु विञाए वेहंदो आहे। पर जेकॾहिं अक़लमंद या तदबीर ऐं बहादुर आहे त इहो कुझु न हूंदे बि सभु कुझु हासिलु करे सघे थो। बादशाह पुछियो, चङो, तूं शहज़ादनि मां कंहिंखे थो लाइक़ु सम्झी? वज़ीर जवाबु ॾिनो त मां शहज़ादनि जो इम्तिहान वठी अव्हांखे ॿुधाईंदुसि। बादशाह खां मोकिलाए वज़ीर सिधो दारा वटि वियो। उन वक़्तु दारा कुझु लिखी रहियो हो। वज़ीर खे ॾिसंदे ई हिन लिखणु बंदि कयो ऐं वज़ीर खे इज़त सां अंदरि विहारियईं। वज़ीर शहज़ादे खे चयो त मां तोखां 3 ॻाल्हियूं पुछणु आयो आहियां। मां उमेद थो करियां त तूं उन्हनि जा सही जवाबु ॾींदे। दारा चयो त भली पुछो, जेतिरी क़दुरु थी सघियो ओतिरी क़दुरु जवाबु ॾियण जी कोशिशि कंदुसि। वज़ीर चयो, पहिरीं ॿुधाए त अॼुकल्ह चणनि जो कहिड़ो अघु आहे ऐं ॿियो त जूतियूं कहिड़नि कहिड़नि शहरनि में ठहनि थियूं, ऐं टियों त इंसानु कंहिंजे अॻियां ख़ुशी सां हार क़बूलु करे थो। दारा जवाबु ॾिनो, इहे ॻाल्हियूं त शहज़ादनि खां पुछण जूं कोन्हे। असांजो उन्हनि ॻाल्हियुनि सां कहिड़ो वास्तो? तोखे त पुछणु खपे हा त फ़ौज में कीअं कमु कजे, मोर्चाबंदी कीअं थींदी आहे ऐं दुश्मन खे शिकस्त कीअं ॾिजे ऐं मुल्क कीअं फ़तह कजे। वज़ीर दारा वटां सिधो वरी शुजा वटि वियो। शुजा पंहिंजे हिकु दोस्त सां ॻाल्हियूं करे रहियो हो। वज़ीर खे ॾिसी उथी खड़ो थियो ऐं पंहिंजे दोस्त खे ॿाहिरि उमाणे पाण वज़ीर सां ॻाल्हियूं करणु लॻो। वज़ीर शुजा खां साॻिया 3 सुवाल पुछा। शहज़ादे खे ॾाढो तइजुब लॻो ऐं चवणु लॻो त तव्हां ज़रा तरसो त मां नौकर खे मोकिले उन्हनि ॻाल्हियुनि जो पतो लॻायां थो। वज़ीर चयो, छा तोखे इहा ख़बर कोन्हे? शुजा वराणियो त मां को वापारी थोरई आहियां जेको चणा वेही विकिणां, ऐं न को मोची आहियां जो जुतियुनि जा शहर वतों पुछाईंदो। मां त बंगाल जो सूबेदार बि न आहियां। मुंहिंजो कमु त राजनीति सां ॻाल्हियूं करणु आहे। वज़ीर उतां बि मायूस थी मोटियो ऐं नंढे शहज़ादे मुराद वटि वियो। मुराद हिकु वॾे ऑफिसर सां गुजरात जी हुकूमत जे बारे में ॻाल्हियूं करे रहियो हो। वज़ीर खे ॾिसी हिन संदसि आजां कई ऐं हिते हुते जूं ॻाल्हियूं ॿोलियूं शुरू थियूं। आख़िर वज़ीर खां साॻा ई 3 सुवाल पुछा। शहज़ादे हैरियत सां जवाबु ॾिनो, मां त उन्हनि ॻाल्हियुनि खां बिल्कुलु नावाक़िफ़ु आहियां। भला शहज़ादा अहिड़ियूं ॻाल्हियूं यादि करे छा कंदा? वज़ीर उतां परेशान थी माठ करे उतां रवानो थियो ऐं औरंगज़ेब वटि आयो। उन वक़्तु हू इबादत करे रहियो हो। हिन वज़ीर सां ॻाल्हायो बि कोन। वज़ीर बि चुप करे कुर्सी ते वेही रहियो। जॾहिं औरंगज़ेब इबादत पूरी कई तॾहिं वज़ीर खे सलाम करे पुछाईं, फरमायो त कीअं अचणु थियो? वज़ीर चयो, तोखे ख़बर आहे त अॼुकल्ह चणनि जो अघु कहिड़ो आहे? औरंगज़ेब जवाबु ॾिनो त आगरे ऐं लाहौर में रुपए मण
ऐं दिल्ली में 1.5 रुपए मण हले पियो। उन खां सवाइ ॿियनि बि काफ़ी शहरनि जा अघु औरंगज़ेब ॿुधाया। वज़ीर वरी पुछियसि त भला जुतियूं कहिड़नि कहिड़नि शहरनि में सुठियूं ठहनि थियूं। औरंगज़ेब जवाबु ॾिनो त दिल्ली, लुधियाना ऐं खानपुर में तमामु उम्दियूं जुतियूं ठहनि थियूं ऐं उन खां पोइ कलकत्ता, मलबार ऐं कश्मीर में बि ठहनि थियूं। वज़ीर वरी पुछियो त इंसानु कंहिंजे अॻियां ख़ुशी सां हार क़बूल करे थो। औरंगज़ेब कुझु गौर करण बैदि पोइ जवाबु ॾिनो, इंसानु पंहिंजे पुट जी शहादतमंदी ऐं लियाकत जे अॻियां ख़ुशी सां हार क़बूल करे थो। ॿिए ॾींहुं वज़ीर बादशाह जी ख़िदमत में हाज़िर थियो ऐं बादशाह पुछियो तो शहज़ादनि जो इम्तिहान वरितो। वज़ीर जवाबु ॾिनो, हा हुज़ूर, इम्तिहान मां मालूम थियो त बादशाही करण जे लाइक़ु औरंगज़ेब आहे। जेकॾहिं अमीर कंहिं ॿिए शहज़ादे खे वली उहिदो मुक़ररु कंदा तॾहिं बि आख़िर औरंगज़ेब ई तख़्त माणींदो। बादशाह वज़ीर खां इम्तिहान जो अहवालु पुछियो। वज़ीर सॼो अहवालु ॿुधायो। बादशाह औरंगज़ेब जा जवाब ॿुधी संदसि लियाकत ऐं अक़लमंद जी साराह करणु लॻो ऐं खेसि वली अहद मुक़ररु करे छॾियो। दोस्तों, हीअ कहाणी जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक करणु न विसारिजो। मिलूं था कंहिं ॿी कहाणी में। तेसिताईं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।